वालेकुम दोस्तों, प्रोग्राम में राणी मोती खणी ऐं तव्हांजो दोस्त मजादी जरवार इन वक़्तु मौजूदु आहियां खेसाने मोरी ते, जेको हैदराबाद ऐं टंडेजाम जे विच ते जितूं आहियूं। हिते साईं असांजो हिकिड़ो ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आहे टंडेलार जो, साईं शबीर अहमद शाह राशदी। साईं शबीर अहमद शाह राशदी हिकु नए क़िस्म जो केले जा स्टोर ते माशाल्लाह टंडेलार केले जो दुन आहे, पर उन धुन में बि वरी जेके कमु हुजनि, उन कम जो जेको मयार हुजे, उन मयार खे ॾेखारण जे लाइ जेको असां वीडियो भरियूं पिया, त साईं असांजो दोस्त आहे, उन हिते हिकु स्टोर खोलियो आहे RAFF जे नाले सां, राशदी एग्रीकल्चर फ्रूट फार्म। ठीकु आहे। और असां सां मौजूदु आहे साईं शबीर अहमद शाह जा नंढा भाउ साईं समर अली शाह राशदी। साईं खां थोरो इंटरव्यू वठंदासीं, उन खां पोइ असां तव्हांखे अंदरि जो दीदार कराईंदासीं त अंदरि छा छा साईं यारनि करायो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वाह, कहिड़ा हाल आहिनि? पंहिंजी पंहिंजो तारुफ़ करायो ऐं पोइ असांखे तव्हां पंहिंजे स्टोर जे बारे में ॿुधायो थी तव्हांजो शौक़ु कीअं थियो, छा थियो? मुंहिंजो नालो सैयद समर अली शाह राशदी आहे। जी साईं। ही स्टोर असांजो पंहिंजो ज़ाती आहे जी। ऐं अलाह तां हिन किथे स्टोर तव्हां ॿिया बि ॾिठा हूंदा शहर में जाम, हा, ॾिठा। जेके सिर्फ़ु तव्हां केलो पचाए ॾींदा, हा। असीं केलो पचाए कोन ॾींदा आहियूं। अच्छा। असांजो कमु आहे केले माना एक्सपोर्ट करण जो। अच्छा। जी मतिलबु काज़ाकिस्तान, उज़्बेकिस्तान, चाइना ऐं अलाह तां हिन किथे ईरान, इराक, अफगानिस्तान, अच्छा, दुबई। थोरो माइक मथे कजो। हींअर जेको हेॾा थोरो कैमरामैन खे चवंदासीं पाण खे कंटेनर ॾेखारे, त हींअर जेको कंटेनर पंहिंजो भरिजे पियो, इहो किथे जे लाइ पियो भरिजे? इहो अफगानिस्तान में ईंदो। अच्छा जी हाँ, मतलब काबिल या हीरात या काबिल बिन में हिकिड़े में ईंदो। काबिल में। अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम सलाम भाईजान, खैरियत है? दुआ है, अल्हम्दुलिल्लाह सब खैर है। आप अपना तारुफ कराओ पहले। मेरा नाम अव्वल खान पठान है जी। यहाँ पे केले का काम कर रहा हूँ। जी। काबल ईरान मतलब एक्सपोर्ट कर रहा हूँ बाहर। माशाल्लाह। आप सिर्फ 24 घंटे इधर रखते हो? हम 24 घंटे, एक कंटेनर 24 घंटे रखते हैं। अच्छा। 24 घंटे के बाद कंटेनर आ जाते हैं, उसमें लोड करके बाद। अच्छा, ये अभी जो मैं महसूस कर रहा हूँ, ये पूरा AC चल रहा है इसका, तो अभी जो कंटेनर में आप माल लगा रहे हो उसमें भी AC चलेगा? वो भी AC चलेगा। जैसे यहाँ पे मतलब 10 या 14 पे खड़ा होगा ना, तो इसी कंटेनर में भी 14 या 10 पे खड़ा कर ये तो आज निकलेंगे तो इंशाल्लाह 2 दिन के अंदर तीसरा दिन पहुंच जाएंगे वहाँ। अच्छा, आप इधर से मतलब अव्वल दर्जे का जो माल है वो खरीद करते हो? हम सुपर माल खरीदते हैं। सुपर मार्केट साईं के अपनी तव्हां पहिरीं तारीफ़ करायो त तव्हांजो नालो छा आहे, उन खां पोइ तव्हांजी फील्ड पुछो तव्हांजो हिते कहिड़ो कमु आहे? अब्दुल समद मुंहिंजो नालो आहे ऐं स्टोर जी सॼी मैनेजमेंट जो संभाल मूं कंदो आहियां। मशीननि जो माल लॻाइण, कढाइण, लोडिंग कराइण सॼो मुंहिंजे मथां आहे। माल लॻायूं पिया, कढूं पिया, आउट ऑफ कंट्री ताईं बि वञे थो, असांजो माल खुले थो। अहिड़ी का बि जेकी आहे न परेशानी कोन आई आहे। माल माण्हू लॻाईंदा आहिनि 1400 खां वठी 1550 ताईं केलो लॻंदो आहे। अंब जेको आहे 3500 खां 4000 4500 काटन कंटेनर में लॻंदा आहिनि। अच्छा। इहा बाय रोड भी वेंदो आहे, बाय एयर भी हूंदो आहे। इहो डिपेंड कंदो आहे अॻियां जेको पार्टियूं आहिनि हुननि जे मथां। टेम्परेचर जी रिक्वायरमेंट भी हूंदी आहे। जंहिं मुमालिक में वेंदो आहे हिन जे हिसाब सां टेम्परेचर मेंटेन करे कमरे में रखंदा आहियूं। जॾहिं टेम्परेचर मेंटेन थी वेंदो आहे, ओके थी वेंदो आहे, पोइ अॻियां हुननि जो शिपमेंट जो अगरि आहे त शिपमेंट में उहे टेम्परेचर रखंदा आहिनि। कंटेनर आहे त कंटेनर में उहे सेम टेम्परेचर रखंदा आहिनि। जहाज़ अगरि आहे बाय एयर, हुनजो बि इहे टेम्परेचर सेम रखंदा आहिनि। हिन ते वॾी प्रोसेसिंग आहे। साईं वारनि वॾी महिनत कई आहे इन ठाहिण में। इहो हिकिड़ो साईं जो वॾे जो ख्वाबु हुयो। ही ख्वाबु रोड ते जेॾी महिल खणी आयो, पोइ हिनखे ख़बर लॻी ही कमु आहे कीअं हलंदो। अल्लाह जो शुक्र आहे, कमु हले पियो, बहितरीन आहे, परफॉर्मेंस असांजी बहितरीन आहे, स्टोर जी मैनेजमेंट असांजी बहितरीन आहे। माशाल्लाह। कयां थो असांजो कमु जेको आहे सॼो एक्सपोर्ट जो आहे। बचाइण वारो असांजो कमु न आहे। एक्सपोर्ट जो मक़सदु इहो आहे कचो माल रखणु, हुनजो टेम्परेचर मेंटेन रखणु कि माल पचे न। असांजो वधीक फोकस हिन ते हूंदो आहे कि माल पचे न। 12 ऐं 13 सेंटीग्रेड ते कमरे में पियो आहे। अच्छा। बनाना माना थधि में 12-13 जी फ़ारेनहाइट ते। दोस्तों, ही गाॾी लोड थिए पई ऐं ही ॾिसो त मज़दूर बिल्कुलु लोडिंग कनि पिया। दोस्तों, तव्हांखे मूं ॿुधायो था जेको हींअर RAFF राशदी एग्रीकल्चर फ्रूट फार्म ते जेको मौजूदु आहियां, जिते तव्हांखे मूं स्टोर जो दीदार करायो। ऐं हिन वक़्तु असीं उन कंटेनर में मौजूदु आहियूं जंहिं कंटेनर में ही माल लोड थी रहियो आहे। ऐं इन माल तव्हां ॾिसो पिया त जीअं लोड थिए पियो, हीउ बिल्कुलु कचो माल आहे ऐं हीउ एक्सपोर्ट जो माल आहे। ऐं इनशाला नेक्स्ट जेको साईं शबीर शाह खां टाइम वठी वधीक इन जे बारे में तव्हां खां
साईं शबीर सां मुलाक़ात कराईंदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान मजाज़ी दरबार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।